मनुष्य जन्म नहार बंदाहिय मनुष्य जन्म नहार बंदाहिय मनुष्य जन्म नहार बंदाहिय मनुष्य जन्म नहार बंदाहिय 320 करे माँ भक्ति जी तू कार बंदा कर भक्ति जी तू कार बंदा कर भगति जी तू कार बंदा कर भक्ति जी तू कार बंदा कर कार बंदा कर कार बंदा मनुष्य जन्म सुधार बंदा मनुष्य जन्म नहार बंदा हर रोज मौत तुझे सिर ते पयो पुकारे 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 ओड़ा नथो बुधी सद आखिर छॾींदो मारे ओड़ा नथो बुधी सद आखिर छॾींदे मारे ओड़ा नथो बुधी सद आखिर छॾींदो मारे ओड़ा नथो बुधी सद आखिर छॾींदे मारे आखिर छॾींदो मारे आखिर छॾींदे मारे रखी मो खौफ मन में रखी मन में खौफ मरण जो तू रखी मन में खौफ मरण जो तू करे याद हरि हर वार बंदा करे याद हरि हर वार बंदा रखी मन में खौफ मरण जो तू रखी मन में खौफ मरण जो तू करे याद हरि हर वार बंदा करे याद हरि हर वार बंदा कर भगति जी तू कार बंदा कर भगति जी तू कार बंदा कर कार बंदा कर कार बंदा ओही मानुष जन्म न हार बंदा मानुष जन्म नहार बंदा मन में वैराग धारे रस भोग त्याग कर तू मन में वैराग धारे रस भोग त्याग कर तू मन में वैराग धारे मन में वैराग धारे रस भोग त्याग कर तू मन में वैराग धारे रस भोग त्याग कर तू रस भोग त्याग कर तू रस भोग त्याग कर तू अवगुण कढी अंदर रखे शुभ गुणन साण भर तू अवगुण कढ़ी अंदर के शुभ गुण निशान भर दो अवगुण कढी अंदर रखे शुभ गुण निशान भर तू अवगुण कढ़ी अंदर के शुभ गुण निशान भर दो शुभ गुण निशान भर तू शुभ गुण निशान भर दो मन सहित विकारन के पकड़े मन सहित विकारन के पकड़े
मन सहित विकारन खे पकड़े मन सहित विकारन के पकड़े सब दुश्मन मन जा मार बंदा सब दुश्मन बन जा मार बंदा मार बंदा कर कार बंदा मार बंदा कर कार बंदा हिय मानुष जन्म नहार बंदा जिय मानुष जन्म नहार बंदा कर भगतिय जी तो कार बंदा कर भगतिय जी तू कार बंदा कर कार बंदा कर कार बंदा कर कार बंदा कर कार बंदा संसार जे समुंड खां जे पार थियण चाही 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 श्रद्धा रखी चढ़ तूं सतसंग जहाज माही श्रद्धा रखी चढ़ तू सतसंग जहाज माही श्रद्धा रखी चढ़ तूं सतसंग जहाज माही श्रद्धा रखी चढ़ तू सतसंग जहाज माही सतसंग जहाज माही सतसंग जहाज माही करे तन मन पैंजो ए स्थिर तू करे तन मन पहजो स्थिर तू थिय भव सागर खां पार बंदा तिय भव सागर का पार बंदा पार बंदा कर कार बंदा तिय पार बंदा कर कार बंदा पार बंदा कर कार बंदा तिय थिय पार बंदा कर कार बंदा थिय मानुष जन्म नहार बंदा तिय मानुष जन्म नहार बंदा कर भगतिय जी तो कार बंदा कर भगतिय जी तू कार बंदा कर कार बंदा थिय पार बंदा कर कार बंदा तिय दार बंदा कर कार बंदा थिय पार बंदा कर कार बंदा तिय पार बंदा गुरदेव द्वार जो ही थी दास तू पियारा गुरुदेव द्वार जो ही तू दास थी प्यारा गुरदेव द्वार जो ही तू दास थी पियारा गुरुदेव द्वार जो ही तू दास थी प्यारा दे भेट सिर गुरन के वट उपदेश उदारा दे भेट सिर गुरन के उपदेश वट उदारा दे भेट सिर गुरन के उपदेश वट उदारा दे भेट सिर गुरन के उपदेश वट उदारा उपदेश वट उदारा उपदेश वट उदारा कहे टेऊं नाम जपे गुर जो कहे देव नाम जपे गुर जो कहे टेऊं नाम जपे गुर जो कहे कहे देव नाम जपे गुर जो दुख जन्म मरण जो टार बंदा दुख जन्म जन्म मरण जो तार बंदा दुख टार बंदा कर कार बंदा दुख तार बंदा कर
कर कार बंदा दुख टार बंदा कर कार बंदा दुख टार बंदा कर कार बंदा हे मानुष जन्म नहार बंदा हिय मानुष जन्म नहार बंदा हे मानुष जन्म नहार बंदा हिय मानुष जन्म नहार बंदा हे मानुष जन्म नहार बंदा हिय मानुष जन्म नहार बंदा कर भक्ति अजी तो कार बंदा भक्ति अजी तू कार बंदा करती अजी तो कार बंदा कर भक्ति अजी तू कार बंदा कर कार बंदा नहार 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 बंदा प्रेम सां चओ श्री राम श्री राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल है पूजनीय योग असांजा संत महात्माऊं गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम श्री राम संतन महात्माउनि हिकिड़ी इहा ई ॻाल्हि चई आहे बाबा ई मनुष्य जनम आहे इहो अजायो न वञणु घुरिजे कुझु बि अजायो न वञे ऐं अजायो वेंदो आहे त माण्हूअ जो वेंदो आहे ॿियो कंहिंजो बि न वेंदो आहे शेर जो छा वेंदो ॿियनि जूणनि में कंहिंजो वेंदो त अजायो छा वेंदो न उन्हनि खे वक़्त जी का परवाह आहे वक़्तु उन्हनि वटि आहे ई न आहे त हड़ई वक़्तु आहे उन्हनि जी भोग भूमि आहे उनखे भोगणो आहे उनखे ॿी काई ॻाल्हि आहे ई कान आहे हीउ सॼो संसार पर इंसान जे लाइ कर्म भूमि आहे ॿियनि जे लाइ भोग भूमि आहे देवताउनि लाइ बि भोग भूमि आहे देवताऊं बि भोगे भोगे पूरो करे वेंदा ते तम स्व भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्य मर्त्य लोकम विशंति 9वें अध्याय में कृष्ण भगवान अर्जुन खे सम्झा ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम विशाल स्वर्ग भोग आहे स्वर्ग जा भोग भोगींदा देवताऊं ऐं टाइम पूरो थियो त वरी फिटी कंदा वरी नई ॻाल्हि उनखे करणी हुजे इहा का उन्हनि जे हथ में आहे ई कान उनखे नओं कुझु करिणो हुजे ईअं आहे कोन इंसान जे लाइ आहे इंसान खे ख़बर आहे त अॼु शइ जो अघु हेतिरो आहे हेतिरो अघु न आहे जानवरनि खे कंहिं ॻाल्हि जी ज़रूरत ई कान्हे जानवर सोन पाइनि कोन सोन जे अघ जी ख़बर रखनि कोन उन जे लाइ आहे कोन पर सोन जेके उहे खाईंदा आहिनि गाह जो अघु कहिड़ो आहे इहा जानवरनि खे ख़बर कान्हे न कोई रखणी अथनि न को ज़रूरत पवंदनि केतिरो बि अघु महांगो हाथी आहे गाह खाईंदो आहे तव्हां सोचींदा हुजो सोचींदा हाथी कॾहिं सोचींदा हुनखे त खाइणो ई आहे ऐं केरु न केरु हुनखे खाराईंदो भॻवानु खाराईंदो इंसान खे तकलीफ़ आहे हिकिड़ो राजा हो नंढड़ो राजा हो पर उनखे हाथी हूंदा ज़मीन बि हूंदी त शादी कई धीअ जी त पंहिंजे नाठीअ खे ॾाजे में हिकिड़ो हाथी ॾेई छॾियईंसि पोइ हाणे हिते बि हाथीअ ते चढ़ी थी उते बि हाथीअ में घुरिजां नाठीअ खे चई हाथीअ ते ई घुमजां महीनो खनि त हाथीअ खे खाराइनि राजा खे नाठीअ चयोसीं हो हाथी जेको ॾिनो अथई नी वापसि वठि न त हाथी मुंहिंजी जॻह ते राजा थी वेंदो ऐं हाथी बणिजी पवंदो मुंहिंजो हाल हा ई किथां खाराईंदुमि एॾो गाहु मूं वटि रखियो आहे मूं वटि गाहु एतिरो आहे ई कान जो मां हाथीअ खे खाराए सघां हाथी तूं वञे वापसि कर तो वटि त नदीअ जे किनारे गाहु हलाए किथां खाए थो हाथी ख़बर न आहे पर हाथीअ जी सेवा कंदे हाथी त हाथी रहंदो मां माण्हू न रहंदुमि प्रेम सां चओ श्री राम इंसान खे ख़बर आहे अघु छा आहे छा न आहे न कंहिं जानवर खे बि ख़बर आहे उनखे त जेकी बि आहे जेकी साम्हूं आहे उन्हनि जी भोग भोगी हलिया वेंदा कोई उनखे तकलीफ़ वारी ॻाल्हि कोन्हे इंसान खे ख़बर आहे त पाणी अहिड़ो आहे अहिड़ो न आहे कांग खे त उहो ई पाणी पीअणो आहे धोबी तलाउ जो कोई ॿियो को पाणी पीअणो बि न आहे तव्हांखे खपे बिस्लेरी हुनखे खपंदी आहे मुंहिंजे चवण जो मतिलबु एतिरो आहे त जानवरनि में या ॿियनि जूणनि में इहो भोग भूमि आहे उनखे कंहिं ॻाल्हि जी ख़बर कोन्हे कुझु बि अजायो वेंदो ई न आहे उन्हनि जो जेकी आहे सो सभु सजायो आहे उन्हनि जो मरण बि सजायो जीअण बि सजायो हलणु खाइणु पीअणु मारणु जोड़णु
सभु सजायो आहे। इंसान जे लाइ कुझु भॻवान ॿुधी हुनखे ॾिनी आहे इंसान खे, त उन लाइ कुझु अजायो आहे कुझु सजायो आहे। भॻवान ॿुधी चई मूं तोखे इन लाइ ॾिनी आहे त अजायो मिड़ई कुझु न कजां, मनुष्य जनम खे अजायो न कजां, वरी संसार में जेकी को तोखे कुझु मिलियो आहे इन खे बि अजायो न कजां। तोखे धन मिले त अजायो न विञाइजां। मां तोखे जवानी ॾियां थो, ताक़त पूरी ॾियां थो, बल पूरो ॾियां थो, इनखे अजायो न विञाइजां। ईअं कोन्हे त भई सांड खे बल आहे त उहो जेकर मारे छोड़े त उनखे कुझु करे, उहो कुझु बि करे, उनखे अजायो वञण कुझु बि न आहे। पर इंसान बल हूंदो आहे, पोइ कंहिंखे मारींदो आहे, कंहिंखे झोरींदो आहे, कंहिंखे घटि हलंदो आहे, कंहिंसां वधि हलंदो आहे, कंहिंसां वेर रखंदो आहे, कंहिंसां विरोध रखंदो आहे, कंहिंखे पंहिंजो सम्झंदो आहे, कंहिंखे परायो सम्झंदो आहे, अलाए कंहिंखे पंहिंजो सम्झंदो आहे, अलाए कंहिंखे परायो सम्झंदो। जंहिंमें मुंहिंजो स्वार्थ आहे उहो मुंहिंजो आहे, ऐं जंहिंमें मुंहिंजो स्वार्थ न आहे उहो मुंहिंजो पीउ आहे, त पीउ खे केरु मञण वास्ते तयारु कोन्हे, जो स्वार्थ कोन्हे न, प्रेम सां चओ श्री राम। पर हीअ सभु बिना सम्झ जूं ॻाल्हियूं आहिनि। सम्झ वारी ॻाल्हि कहिड़ी आहे? जेको अजायो नथो विञाए सो सम्झ वारो आहे, जेको कुझु अजायो विञाए थो उहो असम्झ वारो आहे, बेवकूफ़ आहे, मूर्ख आहे, दिमाग़ खां घटि आहे। जेकी सम्झो प्रेम सां चओ श्री राम। साईं चवंदा ही मनुष्य जनम आहे, इहो अजायो न विञाए। कीअं सजायो थींदई या तोखे ख़बर आहे। सच ते हल, ईमानदारी ते हल, कंहिंसां ठगी न कर, परमात्मा जो नाम जप, कंहिंखे दुख बुख न ॾे, त पोइ तुंहिंजो जनम सजायो आहे। पैसो आहे अजायो कीअं थींदो आहे, सजायो कीअं थींदो आहे? हर को सम्झे थो। भई तव्हां नथा सम्झो अहिड़ी ॻाल्हि न आहे, अहिड़ो हिते कोई बि माण्हू कोन्हे जेको इहा ॻाल्हि न सम्झंदो हुजे। पर अजायो वञे थो, असां हुनखे कंहिंखे रोके सघूं था, कंहिंखे नथा रोके सघूं। ऐं ॿिए खे रोकियो या न रोकियो इन लाइ तव्हां ते कोई ॾंड कोन्हे। तव्हांजो पुटु चए में हले थो त लख महिरबानियूं, न हले त 2 लख महिरबानियूं, उन जी चिंता न आहे। तव्हां पंहिंजे पाण खे चए में हलाइजो। साईं अॼु चवण जो ज़मानो कोन्हे, कंहिंखे छा चऊं बाबा, तोखे कंहिं चयो चओ, तूं पंहिंजे पाण खे चओ, उनजो ज़मानो बि कोन्हे। हक़ीक़त जी ॻाल्हि इहा आहे, पंहिंजे पाण खे बि नथा चई सघूं, पोइ जीअं खपेव तीअं हलो। इहा हिकिड़ी वीचार करण जी ॻाल्हि आहे। भॻवान ॿुधी ॾिनी असांखे ज़रूरु आहे, पर ॿुधी खे ॿिए खे ठगे वठूं, बेईमानी करे वठूं, ईअं ॻाल्हि पई हलंदी आहे। भई मां सम्झो कोई वॾो वापारी थियां, पोइ हिन मां सभिनी मां किथां न किथां धंधो करे, बेईमानी करे, ठगी करे, काई शइ महांगी विकिणी, काई सहांगी विकिणी, कोई घटि ॾेई कोई वधि ॾेई, ऐं पैसा मूं ख़ूब कमाया। खाईंदो वई 2 फुल्का ई आहियां, वधीक न। पर मां जॾहिं मरण लॻुसि त ॾिठुमि त हेॾा पैसा, एतिरा पैसा किन वटि हूंदा आहिनि जो पाण बि न खाई सघंदा आहिनि, ऐं उन्हनि जा ॿार बि खाई न सघंदा। हाणे केॾां कनि या केॾां न कनि, हर को पाण सोचे। ईअं कोन्हे भई मां चवंदुमि त हेॾा पैसा आहिनि तव्हां हीअं कयो, तव्हां केरु कंदो बि न। हर को पंहिंजे अकुल सां, पंहिंजे ॿुद्धीअ सां हलंदो आहे। पर एतिरो ख़ाली सोचे ही अजाया आहिनि कि सजाया आहिनि, त ख़बर सभु पइजी वेंदी आहे। जेको इंसानु अटे जो पाव खाए थो, थोरो खाए थो, कुझु न 2 दाणा खाए थो, त भॻवान हुनखे थोरी घणी सम्झ ॾिनी आहे, सम्झी सघे थो। कर भक्तीअ जी तूं कार कंदा, तूं भक्तीअ जो कमु कर, त जंहिंसां तुंहिंजो ही मानुष्य जनम सफल, मानुष्य जीवन सफल थींदो तॾहिं, हर जो नाम जपींदे जॾहिं। जनम सजायो थींदो तॾहिं, हर जो नाम जपींदे जॾहिं। तूं जॾहिं बि परमात्मा जो नाम जपींदे, उन नाम जपण सां तुंहिंजो ही जनम जेको आहे न मनुष्य जो, इहो मिड़ई सफल थी वेंदो। ऐं जे न जपींदे त तुंहिंजो जनम वठणु अजायो थी वेंदो। ॿियो कुझु बि ॻाल्हि कान्हे। प्रेम सां चओ श्री राम। जनम असांखे मिलियो आहे न थोरे वक़्त लाइ। हिकिड़ो महात्मा 3 ॻाल्हियूं ॿुधाईंदो। भई मौक़ो इहो ई अथव, ऐं थोरो ई टाइम अथव, ऐं कमु इहो ई अथव। काम यही ऐं मौक़ा माना 3 ॻाल्हियूं। भई वक़्तु इहो ई आहे, ऐं कमु बि इहो ई आहे, ऐं मौक़ो बि इहो ई अथव, थोरो ई अथव। समय थोरा, काम काम ज़रूरी, ऐं समय थोरा, वक़्तु यही, मौक़ा यही। 3 ॻाल्हियूं अथव। मूंखे बि ट्रिप घुमण में देरि थी आहे त सम्झ में नथो अचे। कमु ज़रूरी आहे भॻवान जे नाम जपण जो, ऐं
मौक़ो इहो ई अथव मनुष्य जनम जो, पोइ कुता ॿेला थी करे नाम मिड़ई न जपे सघंदा, 84 लख जूने में नाम न जपे सघंदा, पोइ जपणो कोन्हे ऐं न कोई वरी कोन्हे मां फल मिलंदो, जपियो त जपियो, न जपियो त न जपियो, कंहिं ॻाल्हि जी तव्हां ख़बर ई कोन्हे राम छा आहे। चई साईं पोइ चवंदा आहिनि त भई जानवरनि खे ख़बर हूंदी आहे। चई हा बराबरि आहे, भले ख़बर हुजेनि, पर हिते असांखे राम राम जी ख़बर आहे त कहिड़ी अहिड़ा माण्हू आहिनि जिन खे राम जी बि ख़बर कान्हे। पोइ उनखे पंहिंजे धर्म में भले कंहिंजी ख़बर हुजे पर उनखे उनजी बि ख़बर कान्हे। घणेई पंहिंजा सम्झो हिंदू आहिनि, सिंधी आहिनि, ॿार आहिनि, ईंदड़ वेंदड़ वेझा आहिनि, पर नाम जपण जो उनखे कहिड़ो टाइम मिलंदो आहे। 11 बजे उथंदा आहिनि, 2 बजे ताईं इंटरनेट ते वेही मथो खपाईंदा आहिनि, 3 बजे ताईं राति जो जपींदा हूंदा, इंटरनेट ते नाम जपींदा हूंदा, राम भॻवान जो फोटो खणी दर्शन कंदा हूंदा, ध्यानु कंदा हूंदा, ईअं कंदा हूंदा। मनुष्य जनम असांजो सफल ईअं ई थींदो, इहो ई कमु ज़रूरी आहे भॻवान जो नाम जपणु, इहो असांजो अजायो न वञे, इनखे सजायूं त ॿुधी असांजी सफल आहे। ऐं जे हिन ॿुधीअ सां एतिरो बि न सोचे सघियासीं त माण्हू मरी वेंदो त ॿियो कोई जनम मिलंदो, हिकु थोरी हज़ारे जनम मिलंदा, पोइ त 84 लख जूणियूं मिलंदियूं, हिकिड़ो बि न मिलंदो। भॻवानु तव्हांखे जूण जनम न ॾींदो, अहिड़ी ॻाल्हि न आहे। अॼु मां सुबुह जो त क्षिपामि अजस्रम, अजस्रम माना हज़ारे दफ़ा मां हुनखे नरक में फिटी कंदो, भॻवानु पाण ई फिटी कंदो। मूंखे बि ख़बर कोन्हे त भई फिटी करण जी ॻाल्हि, क्षिपामि माना फिटी करणु थींदो आहे, संस्कृत में अखर सोंस थो। हिकिड़ो असां वटि प्रेमी हूंदो हो, पोइ उहो चवंदो साईं असां त आहियूं पापी, छा चवंदा असां त आहियूं पापी, भॻवानु असांखे अलाए कहिड़ी कुंड में फिटी कंदो, भॻवानु असांखे अलाए कहिड़ी कुंड में फिटी कंदो, पुछंदो ई कोन्हे। अहिड़ा पाप आहिनि, कोई असांखे अचणु ॾींदो आहे? भॻवानु तोखां पुछंदो भई, कोन्हे हिकिड़ी कथा ॿुधाई, भॻवानु पुछियो हुन खां त पहिरीं सुर्ग खपाई की पहिरीं नरक खपाई? असांखां त न पुछे, न पुछंदो, पहिरीं सुर्ग खपाई पहिरीं, ऐं भॻवान जो दर्शन कयूं मरी करे बि। चई त असांखां भॻवानु पुछंदो बि कोन्हे, चवंदो छा आहे फलाणो, हिनखे किथे फिटी करे छॾी, जेॾां खपाई तेॾां। अहिड़ा पाप आहिनि, कहिड़ा बि पाप ई त भोगणा पवंदा न, ॿियो वरी छा? जेकर ईअं ई आहे किथे फिटी कंदो त पोइ वरी छा थियो? उहो ईअं चवंदो हो त हिते भॻवान जो शीस गीता क्षिपामि अजस्रम, हज़ारे दफ़ा अहिड़े पापी माण्हूअ खे, अहिड़े क्रूर माण्हूअ खे, अहिड़े नीच माण्हूअ खे, अहिड़ो जेको मूंसां द्वेष करे थो, मुंहिंजी गिला करे थो, मुंहिंजी निंदा करे थो, मूंसां ईर्ष्या रखे थो भॻवान सां, अहिड़े माण्हूअ खे भॻवान जो मां हज़ारे दफ़ा नरक में फिटी कंदा। नरक में तव्हांखे जूणियूं खोड़ मिलंदियूं, उनजी काई परवाह न आहे त भई जूण जनम न मिलंदो, खोड़ मिलंदियूं, पर उन में कोई मतिलबु न आहे। ओॾी महिल तव्हांखे अघ जी ख़बर कान पवंदी, ओॾी महिल तव्हांखे सोन पाइण जी ज़रूरत कान पवंदी, ओॾी महिल तव्हांखे ॿी कंहिं ॻाल्हि जी दुनिया जी चिंता मिड़ई न हूंदी, जेकी मिलियो खाई पी लहे करे सुम्ही पइजो। पशुअ में ऐं माण्हूअ में इहा ई ॻाल्हि आहे, पशु बि खाई पी लहे करे सुम्ही पवंदो आहे, छा चयमि, ऐं माण्हू बि खाई पी लहे करे सुम्ही पए, पोइ छा फ़र्क़ु थियो? आहार निद्रा भय मैथुनम च सामान्य में तत् पशुभिर्नराणाम ज्ञानम ही तेषाम अधिकम विशेषम ज्ञाने नहीं ने पशु भी समाना। महात्मा लिखे थो त जानवर में ऐं माण्हू में कोई ज़्यादा फ़र्क़ु न आहे। जानवर बि ॾिसंदो आहे यार थोरो खाधो आहे न, साओ गाहु मिलियो आहे सुठो सुठो, या अॼु कोई ॾींहुं वार सुठो आहे, ग्यारस ॿ्यारस आहे, हे माताऊं हिते वर्षा में अचनि थियूं, अॼु असांखे किनी सड़ियल भाॼी कोन मिलंदी, खाइण लाइ केला ऐं सूफ़ मिलंदा, पोइ खाई लाइ कंदा आहियूं, छा चयमि, हा न भई ग्यारस आई, अॼु हिन माता बि सूफ़ खारायो, हिन केलो खारायो, हिन चकूं खारायो, हिन जैतून खारायो, खाई पी लाइ कंदा। ऐं हूअं त रोज़ु सड़ियल भाॼी जेका फिटी करे वेंदा आहिनि गाॾी वारा, उहे खाईंदा आहिनि न, या किचिरो खाईंदा आहिनि, ॿियो वरी छा खाईंदा आहिनि। पर भाई उन्हनि खे सुठे या ख़राबु खाइण जी काई ॻाल्हि न आहे, इंसान बि यार सुठो खाधो मिलियो आहे खाई लाइ कर, पोइ छा फ़र्क़ु थियो ॿिन्ही में? इंसान आहे त पंहिंजे सम्झ सां खाए, पंहिंजे वीचार सां खाए, जानवर खे जेकी आहे सो खाईंदो। ॿई इन में साॻियूं ॻाल्हियूं आहिनि, पर इंसान खे ख़बर आहे त मुंहिंजो जनम अजायो कीअं थींदो, सजायो कीअं। तव्हांखे गांइ खे ख़बर कोन्हे त मां गांइ आहियां या जानवर आहियां, असांखे ख़बर आहे त मां माण्हू बि आहियां, हीअ गांइ आहे, शेर आहे, हीअं आहे, हीअं असांखे ख़बर आहे। उन्हनि जे लेखे कोई मतिलबु वारी ॻाल्हि कान्हे, कहिड़ा बि जानवर
उनखां पुछूं भई इंसान चवनि था त 84 लख जूणियूं आहिनि, कंहिं जानवर खां पुछूं घणा लख जूणियूं आहिनि, की लख जा थींदा इहा ख़बर कान्हे। असांखे काई लख ई कोन थी पता लख थींदा आहिनि की न थींदा आहिनि, करोड़ थींदा आहिनि की न थींदा आहिनि। इंसान जी हिसाब ठाहिया आहिनि न। तव्हां चवंदा न हुनखे साईं ख़बर हूंदी, पर इंसान खे पहिरीं ख़बर कोन्हे। हिंदुस्तान न ॿुड़ी कढी भई 1 2 3 4 5 6 7 8 9, हुननि खे त ईअं ईंदो बि न हो। पहिरीं हिसाब खे जीअं असांजा पुराणा माण्हू कंदा न, 1 लिखो त 1 लीको, 2 लिखनि त 2 लीका, 3 लिखनि त 3 लीका। हींअर उहो साॻियो ज़मानो अची वियो, रुपयनि ते बि ईअं 3 लीका 10 लीका, लीका गणे त हेतिरा रुपया आहिनि। 10 ते आहिनि शायदि 10 लीका, हा न, 10 जे नोट ते लीका लॻल आहिनि, 10 लीका आहिनि। पोइ मूंखे 50 जी ख़बर न त 50 लीका लॻल आहिनि की न, पर पोइ कीअं लिखंदा, 3 लिखंदा, 4 लिखणा हुजनि त 5 लिखी ऐं 1 माइनस लिखंदा। रोमन अंग ईंदा आहिनि, ईअं हूंदा आहिनि न, ग़लति त नथो चवां। 20 लिखिबो आहे, उहा 5 थींदा आहिनि, ऐं उन 1 पहिरीं लिखो त 4 थिया, 1 पोइ लिखो त 6 थिया। ईअं लिखिबा आहिनि अंग। वरी 8 ताईं ईंदा, वरी 9 लिखणा हुजनि त 10 लिखी ऐं 1 माइनस। हा, जेकी सम्झो। ऐं जेकर भई मिसाल जेकी तव्हांखे सम्झो 50 लिखणो हुजे त उनजो पंहिंजो हिसाबु आहे, ईअं उन जा निशान ठहियल आहिनि। उन अकुल वारो ॻाल्हि कोन्हे। ऐं अकुल वारी ॻाल्हि कहिड़ी आहे, भई 1 लिखो, 2 लिखो, 3 लिखो, 4 लिखो, 5 लिखो, 6 लिखो, 7 लिखो, 8 लिखो, 9 लिखो, हाणे छा लिखूं? पोइ हिंदुस्तान का जब 0 दिया मेरे भारत ने दुनिया को तब गिनती आई। हिंदुस्तान हिकिड़ी ॿुड़ी कढी, चई हीअ ॿुड़ी लॻायो, पोइ हाणे हीअ 10 थी विया, 2 ते लॻायो त 20 थी विया, 3 ते लॻायो 30 थी विया। हाणे जेतिरी ॿुड़ी वधाईंदो पोइ लख थिया, करोड़ थिया। अंग्रेज़नि खे वरी बि ईंदा आहिनि मिलियन, बिलियन, ट्रिलियन, बसि। हा, टाइम थी वियो आहे। प्रेम सां चओ श्री राम। जीवन में हिकिड़ी ॻाल्हि आहे, मनुष्य जनम खे जेको सफल करे थो त वाह वाह, न त हवा हवा। मनुष्य जीवन खे राम जपे थो त सुठी ॻाल्हि आहे, नथो जपे रखी मन में ख़ौफ़ मरण जो तूं कर यादि हरी हर वार वधा। हमेशह परमात्मा खे यादि कजो।